आउं ज़ाहिद आबड़ो पंहिंजे प्रोग्राम सूरत हाल में पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो साहब ऐं काज़ी अनवर साहब जिन सां गॾु अॼु असां कोशिशि कंदासीं त तव्हांखे जेका पाकिस्तान में हींअर ताज़ी सूरत हाल हले पई, अदम एतमाद जेको आहे सो जमा थी चुको आहे, उन ते बहस मुबाहिस सभु क़ौमी असैम्बली में हली रहियो आहे। ऐं कल्ह PM सॼे क़ौम खे ख़िताब कंदे तक़रीर कई, पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो ऐं कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कयूं जंहिंसां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पूरी क़ौम जे अंदरि हिकिड़ो बयानियो बि जेको आहे उहो ठहियो आहे त PM जेको आहे सो कहिड़े क़िस्म जा इख़्तिलाफ़ात पूरी क़ौम में जेके आहिनि से पैदा करण जी कोशिशि कई आहे। असां उन्हनि सभिनी शयुनि जो तजियो करण जी कोशिशि कंदासीं। ऐं पहिरियों सुवाल सुमरो साहिब जिन खां कंदसि त सुमरो साहिब असांखे ॿुधायो त इमरान ख़ान जी जेका बज़ाहिर आख़िरी तक़रीर असांखे लॻे पई, उन तक़रीर कल्ह वारी तक़रीर में तव्हां कहिड़ियुनि शयुनि खे महसूसु कयो, कहिड़ा तव्हां उन जा मैसेजिस जेके आहिनि उहे तव्हां रिसीव कया ऐं तव्हांखे छा फील थियो उन तक़रीर मां? महिरबानी। वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब वेझड़ में घणो इंतज़ारु कयल 10 लख माण्हुनि वारे दावा ते इस्लामाबाद में हिकिड़े जलसे खे ख़िताब कयो। उन खां पोइ कल्ह हुन टेलीवाइज़ एड्रेस बि ॾिनी ऐं हुनखे इहो सभु कुझु करण जी ज़रूरत इन करे पेश अचे जो हुनजे ख़िलाफ़ु तहरीक अदम एतमाद पेश थियल आहे ऐं उन खे काउंटर करण लाइ ऐं माण्हुनि ऐं पाकिस्तान जे अवाम जे दिलनि में पंहिंजे लाइ को इमेज ठाहिण लाइ त जीअं हू इक़्तिदार खां धार थिए त हू चई सघे त पाण जेको आहे मुल्क जे नामाचार लाइ ऐं मुल्क जी तरक़ीअ जे करे इक़्तिदार खां साज़िशूं करे धार कयो वियो। कल्ह की तक़रीर में छाकाणि जो जीअं पाण अॻे बि असां सूरत हाल प्रोग्राम में ऐं बार बार छाकाणि जो इमरान ख़ान साहिब जो ज़िक्र थो अचे, छाकाणि जो असांजो वज़ीर आज़म आहे त इहा 2014 खां वठी कंटेनर वारी जेका तक़रीर आहे उहा ई तक़रीर हली थी अचे। हिन में फ़र्क़ु इहो हो त हिन में छाकाणि जो नरगिसित जे वॾे मक़ाम ते इमरान ख़ान साहिब बीठल आहे त हू रुॻो आऊं कंदो रहियसि त मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई इक़्तिदार जी, मूं वटि पैसा बि आहे, मूं दुनिया ॾिसी छॾी, मूं तारीख़ जो मुतालो करे छॾियो। तव्हां खां वज़ीर आज़म साहिबु इहो त केरु ई कोन थो पुछे त तव्हां वटि पैसा घणा, तव्हां दुनिया ॾिसी वरिती, तव्हां पाकिस्तान जा वज़ीर आज़म हो ऐं पाकिस्तान जे माण्हुनि तव्हांखे वोट ॾिनो हो, तव्हांजो कमु हो त पंहिंजी परफॉर्मेंस ॾेखारियो आहे ऐं माण्हुनि जे ज़िंदगी में बहितरी खणी अचो आहे ऐं माण्हुनि जे ज़िंदगीअ में के ख़ुशहालियूं खणी अचो आहे। उन जी जाइ ते तव्हां पंहिंजा ज़ाती एक्सक्यूज़ था ॾियो त मूंखे कहिड़ी ज़रूरत हुई। पाकिस्तान जे 22 करोड़ माण्हुनि ते इहो थोरो थो फण ऐं पाकिस्तान जे माण्हुनि ते इहो तव्हांजो को अहसान कोन्हे त तव्हां चओ त आऊं हीअं ऐं आऊं हूअं ऐं आऊं तारीख़ जो ऐं आऊं जाग्राफ़ी जो माहिर, मूं सॼी दुनिया ॾिठी, मूं हवाई जहाज़ ॾिठा, मूं बहरी जहाज़ ॾिठा। हीउ कहिड़ो तरीक़ो आहे? हीउ कंहिं वज़ीर आज़म जो ॻाल्हाइणु आहे? उन खां पोइ जॾहिं पाण आयो डिप्लोमेटिक मामलनि ते ऐं तमामु घणो डिस्कस हेठि आयल जे ख़त जी ॻाल्हि थी त उहो ख़त जेको आहे हुन इस्लामाबाद वारे जलसे में जॾहिं लहिरायो, उन खां पोइ उहो ख़त ज़ेर बहस आहे ऐं टेलीविज़न ते या ॿिया जेके सफ़ारतकार आहिनि उन्हनि जा तबसरा ॿुधूं था त उहे चवनि था त इहा सफ़ारती क़ैबिल हुई, इन में अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। पोइ तहरीक इंसाफ़ जा हिमायती उनखे मुस्लिम लीग सां बि मिलाईंदा रहिया, उनखे तहरीक अदम एतमाद सां बि मिलाईंदा रहिया, हुनखे अमेरिका सां बि मिलाईंदा रहिया। पाण अमेरिका जो नालो वठण खां पोइ चई तव्हां वरी भुलिजी वियो आहे ऐं गॾोगॾु नेशनल सिक्योरिटी काउंसिल जो इजलास बि थींदो रहियो। ॻाल्हि इहा आहे त जॾहिं तव्हां हुकुमरान हुजो था ऐं तव्हां छाकाणि जो हिन मुल्क जा जे 22 करोड़ अवाम जी नुमाइंदगी करियो था, हीअ दुनिया जेका ग्लोबल विलेज आहे उन में माण्हू अकेलो कोन थो रही सघे। तव्हां मुल्कनि खे अहिड़ियूं चुनौतियूं ॾियो, अहिड़ा चैलेंज ॾेई पाकिस्तान खे अकेलो छो पिया करियो? पाकिस्तान खे ग्लोबली सभिनी मुल्कनि सां बहितर तालुकात रखी अॻियां हली सघे थो ऐं वेस्ट सां असांजा तालुकात, UK सां, मग़रब सां, यूरोप सां, अमेरिका सां असांजा तालुकात वधीक फ़ाइदेमंद आहिनि ऐं वधीक असांजा कारोबार
असांजी एक्सपोर्ट्स ऐं असांजा फॉरेन एक्सचेंज रिज़र्व्स उहे उते जेके माण्हू कमु था कनि उन्हनि जे करे आहिनि। महिरबानी करे तव्हां हिकिड़ो भौचाल विझी ऐं तव्हां जेकॾहिं वञी बि रहिया आहियो त महिरबानी करे पाकिस्तान जी ख़ारजा पॉलिसी खे अहिड़े भौचाल ऐं अहिड़े इम्तिहान में न विझो त बहितर आहे। काज़ी साहब, तव्हां हिन तक़रीर खे कीअं था ॾिसो ऐं इन तक़रीर में जेतिरो असांजे PM असांजे परॾेही मामलात खे या परॾेही पॉलिसी खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई आहे ऐं असांजा जेके इदारा आहिनि, असांजा क़ौमी मफ़ादात आहिनि, उन्हनि खे ईअं सम्झो त छियो रसायो आहे या उन्हनि सभिनी ते जेको PM जे हैसियत सां उन्हनि इदारनि जो जेको ट्रस्ट हो उन ट्रस्ट खे कहिड़े तरीक़े सां उन मुतासिर कयो आहे, इन ते थोरी रोशनी विझंदा। जी महिरबानी। ॾिसो, बहितरीनु खिलाड़ी मञा बहितरीनु अनाड़ी थी वियो आहे PM साहब हाणे, ऐं इहो एक्सपेक्टेड हुयो त हीअ हमेशह सिर्फ़ु पंहिंजी ॻाल्हि कल्ह जेका तक़रीर थी आहे मुबैना तौरु चऊं त आख़िरी तक़रीर थी हिन जी, त उन में 213 दफ़ा हुन सिर्फ़ु इमरान ख़ान मैंने ये किया, 213 दफ़ा काउंटेड आहे। हीउ निकितो ई कोन्हे उन पंहिंजे जेका हुनजी हिकिड़ी ठहियलु हुई, पंहिंजो शेडो ठहियलु हुयो, उन मां ॿाहिरि निकितो ई कोन्हे को। ऐं तव्हां ॻाल्हि कई त हिन केतिरो नुक़सानु ॾिनो आहे इन तक़रीर या इन खां पहिरीं हिन कहिड़ा फ़ाइदा न आहिनि। 2014 में तव्हां वटि चाइना जो प्रेसिडेंट अचे पियो, शेड्यूल्ड दौरो उनखे कैंसिल करायो हिन जे धरणे। नुक़सानु कंहिंजो थियो? असांजो थियो न, पाकिस्तान जो थियो न। हिनखे छा थियो? हिनखे वरी फ़ाइदो पइजी वियो, PM थियो। 3.5 साल पोणा 4 साल PM रहण खां पोइ, पंहिंजो कसम खाइण खां पोइ त जेके मूंखे PM जे हूंदे जेके मूं वटि इंफॉर्मेशन मूंसां शेयर थींदी उनखे मां डिस्क्लोज़ न कंदुसि, उहो ब्रीच करे वेठो आहे, उहो ई ब्रीच करे वेठो आहे। त हीअ मतिलबु हिन ते हाणे यकीन कयो त मतिलबु ॻाल्हाइण बि हिकिड़ो त तव्हां अॻी हुकूमतुनि जे लाइ नुक़सानु था ॾियो पिया। तव्हां वटि जेका बि इंफॉर्मेशन आई आहे ऐं उहा ईंदी रहंदी आहे, इहा बि लिकल ॻाल्हि कोन्हे का त मुख़्तलिफ़ केबल्स तव्हां ॾे सफ़ारतगार मोकिलींदा आहिनि पिया, ऐं पोइ उन्हनि खे तव्हां उन हुकूमतूं तव्हांखे पंहिंजे हिसाब सां कीअं थियूं रखनि पियूं। पोइ बि तव्हां उहा ॻाल्हि कई आहे सिर्फ़ु इन जे करे त तव्हां हिकिड़ो नओं नैरेटिव था ॾियणु चाहियो आम माण्हुनि खे त मुंहिंजे ख़िलाफ़ु त पूरी दुनिया हुई। ईअं कोन्हे को, पंहिंजे ख़िलाफ़ु ही पाण ई हुयो, ऐं शहज़ाद गिल हुयो, ऐं शहज़ाद अकबर हुयो, फवाद चौधरी हुयो, शेख रशीद हुयो, इहे हिन जे ख़िलाफ़ु हुया, ॿियो हिन ख़िलाफ़ु केरु बि कोन हुयो। सुमरो साहब, ही जेके असां हींअर डिस्कशन कयूं पिया ऐं काज़ी साहब जी जेका ॻाल्हि आहे उन खां पोइ वरी असांजे ज़हन में हिकिड़ो सुवाल थो पैदा थिए त असांजे मुल्क में सियासी जेको मंज़रनामो आहे उन ते असांखे ईअं थो लॻे त इहे सभु शयूं जेके आहिनि से फैब्रिकेटेड हूंदियूं आहिनि ऐं असांजी इस्टेब्लिशमेंट खां बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे त असांजो हिकिड़ो सुवालु हूंदो इन मामले में, अहिड़नि माण्हुनि खे छो थो अॻियां आंदो वञे जेके मुल्की सलामती लाइ ख़तरो साबित थी सघनि था, या जेके आहिनि से आवाम जी बहबूद खे बि मद्देनज़र नथा रखनि। ऐं इहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे लाइ आवाम जो सुवालु आहे इस्टेब्लिशमेंट खां, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? जीअं त हींअर मुल्क जेको आहे न उहो अदम एतमाद जी तहरीक जेका अपोज़िशन पेश कई आहे उन मां गुज़री रहियो आहे। ऐं हिन दफ़े लॻे ईअं थो ऐं ॾिसण में बि ईअं अचे थो, ऐं सभई सियासी पार्टियूं बि इहा ॻाल्हि पियूं कनि त मुल्क जा अहम इदारा उहे ग़ैर जानबदार आहिनि, कंहिंखे को फ़ोन कोन पियो अचे, ऐं शायदि उन्हनि इहो फ़ैसिलो कयो आहे त शयुनि खे सियासतदाननि जे थ्रू ऐं सियासत जे थ्रू ऐं जमहूरी अमल ऐं आईन पाकिस्तान जे मार्फत हलायो वञे। हाणे इन जे पुठियां जेका आखाणी आहे, सॼी कहाणी आहे, उनखे थोरो बयानु था करियूं त पोयां माज़ीअ में हुकूमतूं ठाहिण ई ठाहिण सियासी अमल जे ज़रिए बि थियूं आहिनि, ऐं सियासत खां मथां अमल जेके आहिनि उन में कॾहिं अदालतुनि खे इस्तेमालु कयो वियो आहे, कॾहिं डायरेक्ट इस्टेब्लिशमेंट पाण बि उन में किरदारु अदा कयो आहे। पर हाणे इहो लॻे थो त इन नतीजे ते पहुता आहिनि त इहो अमल मुनासिबु न आहे ऐं मुल्क खे जमहूरी नमूने सां हलायो वञे त जीअं मुल्क जा सभु इदारा मुल्क जी मईशत ऐं मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली ऐं जमहूरियत जेका जंहिं माना में आहे 2022 में
जमहूरियत जी जेका माना आहे हुजणु घुरिजे उन जमहूरियत खे अजाए ज़ेर बार में हाणे न रखिजे। आउं सम्झां थो त इन नतीजे पुतन तव्हांजो उन करे लॻे ईअं थो त हीउ जेको बि अमल हींअर जमहूरी अमल हले पियो अदम एतमाद जो इन में कंहिंजी बि का मुदाख़लत कोन्हे। तव्हांजो इहो जेको सुवालु हो त 2018 जे इलेक्शन में जेका तब्दीली थी अहिड़ियूं तब्दीलियूं न थियणु घुरिजनि जंहिंमां मुल्क खे ऐं मुल्क जे तहफ़ुज़ ऐं मुल्क जी सलामती ऐं जहिड़ा मामला पैदा थी पवनि उन करे अहिड़ियूं तब्दीलियूं न अचणु घुरिजनि। त लॻे ईअं थो त इन ॻाल्हि खे कंसीडर कयो वियो आहे ऐं इन ॻाल्हि ते शायदि बहस मुबाहिसा थिया आहिनि त हाइब्रिड रिजीम जेके आहिनि न उहे न हुजनि ऐं हाणे ईअं लॻे थो त सभई हिन मुल्क जा स्टेक होल्डर इन नतीजे ते पहुता आहिनि त पोयूं जेको मिसाल आहे हीअ हुकूमत जेका मतिलबु माना जारी आहे इन क़िस्म जूं हुकूमतूं न अचनि ऐं हुकूमतूं जमहूरी हुजनि ऐं माण्हू जे वोट ऐं जमहूरी अमल जे तौर ते वजूद में अचनि जंहिं ते ॿिए कंहिंजो बि असरु ऐं असरअंदाज़ी न हुजे। उन करे अदम एतमाद जी हीअ जेका मौजूदु तहरीक आहे उन में को बि प्लेयर इहो कोन थो चए त उहे कंहिं बि सर्टेन क्वार्टर जे पारां ज़ेर बार कया विया आहिनि ऐं लॻे ईअं थो त सभई जेके आहिनि उहे हालात मां सिखी रहिया आहिनि। सभई स्टेक होल्डर्स जेके आहिनि उहे रिकंसीडर करे रहिया आहिनि ऐं मूंखे इहो थो लॻे असांखे असांजी टीम खे असां पहिरीं बि डिस्कस कयो त असीं बहितर जमहूरियत जे तरफ़ वञी रहिया आहियूं। काइद साहब हाणे मुंहिंजो सुवालु तव्हां खां इहो आहे त हींअर सुमरो साहब ॿुधायो त असांखे हिकिड़ो पार्टियुनि खां या सियासी जेके बि असांजा आहिनि रहनुमा उन्हनि खां हिकिड़ो मैसेज मिले पियो त उन्हनि जे मथां एस्टेब्लिशमेंट जो को बि इन्फ्लुएंस कोन्हे ऐं उहे जेको फ़ैसिलो कनि पिया उहो आज़ादी सां पिया कनि। इन में असां वटि हिकिड़ो सुवालु त पैदा थिए त हींअर चौधरी बिरादरान जेको फ़ैसिलो कयो आहे जेके हिकिड़ो सीज़न्ड ईअं चइजे त सियासी ख़ानदान आहे उन्हनि खे हिकिड़ो वॾो ब्लंडर थी वियो आहे हलियो ऐं उन ब्लंडर थियण जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ईअं त नथो थी सघे उन जे लाइ तव्हां छा चवंदा त उन्हनि जे मथां को इन्फ्लुएंस हो उन्हनि खे का फ़ोन आई हुई या उन्हनि कंहिं ग़लति फ़हमी जो जेको आहे सो शिकार थी विया इन जे बारे में थोरो तव्हां तफ़सील सां ॿुधायो त महिरबानी थींदी। ॾाहो खां ॿिटंगो फासंदो आहे इहो जेको मुहावरो आहे न उहो चौधरी परवेज़ इलाही लाइ फिट थो थिए पियो। एतिरो ज़ीरक सियासतदान इन में को शक न आहे ऐं तमामु हम्बल ऐं सभिनी सां जा बहितर वास्ता ऐं सरकारनि इदारनि सां तमामु घणा वेझा वास्ता ऐं उनखे उहा शइ मिली वई। बसि सीएम 10 सीटुनि ते जेके हिन जा MPAs आहिनि पंजाब में उन ते ज़रदारी साहिबु नवाज़ शरीफ़ खे मञाए वियो त चौधरी साहिबु भला माण्हू आहिनि ऐं हिननि जा असांखे अॻिते कमु ॾींदा इन ऐं चौधरी साहिब जो पंहिंजो त जेकॾहिं असां वियासीं त MQM असां ऐं बाप पार्टी जेके 17 हिननि जूं सीटूं हुयूं गॾिजी वेंदासीं हिकिड़े पासे जंहिं ते MQM बि शिकायत कई त हीअ त असां खां पुछी बि कोन विया हलिया त हिननि माना जेका आयल शइ हुई पंहिंजी उहा हिननि उनखे ईअं सम्झो त उछलाए छॾियो आहे। नंढे ॿार वारो कमु रांदीको मिलियल भञी छॾियो अथनि। इहो हिन वीचारनि सां धक ईअं थियो आहे त हमेशह ॾिसो न उहा ई ॻाल्हि त न्यूट्रल केतिरा आहिनि या न आहिनि उहो त वक़्तु ॿुधाईंदो। पर हिननि खे त हुयो न त फ़ोनूं ईंदियूं हुयूं अचानक हिकिड़ी फ़ोन अची वई उहा मोनस इलाही ॼाण पुटु बि आहे नौजवान बि आहे उनखे फ़ोन अची वई हुन सम्झो शायदि फ़ोनूं अञा अचनि थियूं पियूं। राति जो 12 बजे ज़रदारी साहिबु वटि आया आहिनि मुबारकूं थियूं आहिनि तय थी वियो त असां बसि तव्हां सां गॾु ऐलान था करियूं पिया सुबुह जो 8 बजे फ्री आहे त न असां त हुकूमत सां गॾु आहियूं। उहा जेका फ़ोन आई पोइ जंहिंखे चए थो वञे त पेशावर मां आई को चए थो फेक हुई को चए थो रिटायर्ड माण्हू खां आई उहा फैसल वाडवा साहिबु कराए वरिती मोनस इलाही खे ऐं हीअ वीचारा उन ई साॻे धक में अची विया त इहे फ़ोनूं अञा हलनि थियूं पियूं। हाणे जेकॾहिं इहा फ़ोन असां वटि आई आहे त माना ॿियनि वटि बि वियूं हूंदियूं इन कुझु कोन थो थिए पोइ इन करे छो न भला असां अपोज़िशन जो साथ छॾे ऑलरेडी वेठा आहियूं हुकूमत में। सो इहो हिननि खां धक थी वियो आहे। परवेज़ इलाही मुंहिंजा इहा उमेदु कोन हुई पर पोइ इंसान कॾहिं कॾहिं ख़ता खायो थो वञे। सुमरो साहब मुंहिंजो सुवालु तव्हां खां इहो आहे त हींअर जेको PP ऐं MQM जे विच में एग्रीमेंट थियो आहे या इतिहाद थियो आहे त उन में असांजो सिंध जो जेको आम माण्हू आहे उहो ख़ुशि नज़र नथो अचे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उन्हनि जा जेके इन क़िस्म जा एहसासात आहिनि उन जे पुठियां हिकिड़ी तारीख़ बि आहे
त तव्हां असांखे ॿुधायो त असां वटि सिंध में अहिड़ो थिंक टैंक जेको आहे उहो छो पैदा कोन थी सघियो आहे जेको इन्हनि इशूज़ ते सिंध जे जेके सियासतदान आहिनि, ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां स्टेक होल्डर्स आहियूं त असांजा उहे थिंक टैंक्स जेके आहिनि उहे सिंध गवर्नमेंट खे या फेडरल गवर्नमेंट खे जेके आहिनि से पंहिंजो मैसेज ॾेई सघनि त असांजे हक़नि जे ख़िलाफ़ु जेको आहे इन क़िस्म जी पॉलिसीज़ न ठाहियूं वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट जी हिन वेझाई में जेके माज़ीअ में उन्हनि जूं पाण में वेझायूं या इख़्तिलाफ़ रहिया आहिनि उन्हनि जो में हीअ जेका मार्च 2022 वारी जेका वेझाई आहे उन में जे तनाज़ुर में तमामु घणो फ़र्क़ु आहे। हीअ जेका वेझाई आहे इहा हिकिड़े नए तनाज़ुर में आहे जॾहिं मर्कज़ में ऐं मौजूदु वज़ीर अज़म जे ख़िलाफ़ु अदम एतमाद जी तहरीक पेश कई वई आहे। इन अदम एतमाद जी तहरीक जा जेके मेन प्लेयर आहिनि उहे आहिनि मुस्लिम लीग नवाज़, पाकिस्तान पीपल्स पार्टी, जमायत उलमा इस्लाम ऐं उन्हनि सां गॾु जिन इतिहादियुनि साथ ॾिनो आहे उन में बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं तहरीक इंसाफ़ जा बाग़ी अरकान। त असांखे सॼी ॻाल्हि जेका आहिनि उहा इन तनाज़ुर में बि हीअ जेका MQM ऐं पीपल्स पार्टी जी वेझाई आहे इहा हिकिड़े नए मज़हर जे तौर ते आहे। हाणे मोटी था अचूं तव्हांजो सुवालु जेको आहे उनखे एड्रेस था करियूं त माज़ीअ में छाकाणि जो मोहतरमा बेनज़ीर साहब भुट्टो साहिबा जे ज़माने खां वठी मुत्तहिदा ऐं MQM जी गॾु हुकूमत करण जूं मर्कज़ ऐं सूबे में गॾियल रवायतूं रहियूं आहिनि ऐं सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादियूं सिंधी आबादी जो मेन हिसो कोन आहिनि त उन करे असीं इहा छो न उमेद रखूं त हिन अदम एतमाद जी तहरीक असांखे हिकिड़ो अहिड़ो मौक़ो ॾिनो आहे हिते जे मुदामी आबादियुनि खे त सदाई माज़ी में विड़बो हो, सदाई माज़ी में हिक ॿिए ते बेतबारी कबी हुई। हाणे छो न मार्च 2022 खां पोइ वारो जेको सिनेरियो आहे वज़ीर अज़म बदिलजण खां पोइ वारो इन नए सिनेरियो में जॾहिं पीपल्स पार्टी ऐं जमायत उलमा इस्लाम ऐं मुस्लिम लीग नवाज़ ऐं मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी इन्हनि जी राय सां या तहरीक इंसाफ़ जा जेके आहिनि बाग़ी इन्हनि जी राय सां हिकिड़ी नई हुकूमत थी सघे त सिंध में असीं हुकुमरानी जे हिकिड़े नए दौर जी छो न उमेद करियूं त सदाई नफ़रतूं कबियूं छा? असीं हिक ॿिए सां मोहबतुनि जो आगाज़ नथा करे सघूं। कई साहिब असां ॾिठो आहे त हींअर असांजो PM जेके ताज़ियूं तकरीरूं कयूं आहिनि उन में जेको हुन कोशिशि कई आहे नैरेटिव ठाहिण जी, उन में एंटी अमेरिकन नैरेटिव खे जेको आहे न स्ट्रॉन्ग करण जी कोशिशि कई आहे। इन सूरत हाल में जॾहिं असां ॾिसूं था त अॼु बि असांजो उहो माण्हू जेको अमेरिका खां नफ़रत थो करे या अमेरिका जे ख़िलाफ़ु जेको नैरेटिव ठहे पियो उन सां उहो स्टैंडिंग पंहिंजी शो थो करे। जेकॾहिं अमेरिका अॼु बि वीज़ा खोले छॾींदो त तव्हांजो छा ख़्यालु आहे त उन माण्हू खे जेको आहे सो तव्हां किथे बीठल ॾिसंदव। ऐं वरी इन नैरेटिव ठाहिण खां पोइ जॾहिं असांजो PM होपफुली सून जेकॾहिं उहो असांजो अपोज़िशन लीडर थो थी वञे त उहो तव्हांखे एज़ अ अपोज़िशन लीडर जेको आहे वाक़ई बि ख़तरनाक तव्हांखे नज़र अचे थो जीअं हुन चयो आहे या न? यकीनन हर नौजवान जो ख़्वाबु आहे त उहो अमेरिका वञे ऐं तव्हां चओ त जेकॾहिं अमेरिका वीज़ा खोले छॾे त तव्हांजा सभु PTI जा जेके नौजवान ॿियनि पार्टियुनि वारा त कोन था कनि गिला अमेरिका जी, पर इहे जेके पाण आहिनि न इहे सभिनी खां पहिरीं थी सघे थो मुराद सईद बि अप्लाई करे विझे त मूंखे बि तव्हां तव्हांजे रहण जी वीज़ा ॾेई विझो। सो इहे असां थोरी करियूं था हिकिड़ी ॻाल्हि करण जे लाइ, गारियुनि ॾियण जे लाइ एंटी अमेरिका असां नज़रियो पेश था करियूं पिया ऐं जेको कंहिं हद ताईं खपे बि थो पियो आम माण्हुनि ते जज़्बाती तौर ते, पर असां तयारु आहियूं, सभु तयारु वेठा आहियूं त असांखे अमेरिका जेकर वीज़ा ॾिए। हाणे त बंदि करे छॾियूं, वीज़ाऊं कोन मिलंदियूं, इन करे शायदि कावड़ था कनि पिया। हाणे चऊं था इन मसइले ते त इमरान ख़ान एज़ अ लीडर ऑफ अपोज़िशन छा कंदो। ॿाहिरि जेके जलसा हूंदा उन्हनि में त हिन जी इहा में उहा ख़तमु कोन थींदी। इहा सेम तक़रीर तव्हां ॿुधंदा रहंदो जेका तव्हां 2014 खां वठी ॿुधी आहे, उहा ईंदड़ वक़्त में बि तव्हां ॿुधंदा रहंदो, भली पोइ तव्हांजा कन पची पवनि त बि ख़ैरु आहे। अंदरि असेंबली में
ॾिसो हीउ चवे थो त मां क्रिकेट खां निकिरे ई कोन थो। क्रिकेट में जॾहिं जेका टीम हाराईंदी आहे त उहा ॿी जेका टीम खटंदी आहे उन सां हथु मिलाईंदी आहे, उनखे कॉन्ग्रेचुलेशन कंदी आहे त तव्हां बहितर खेॾिया आहियो ऐं तव्हांखे असां मुबारक था ॾियूं पिया, वरी नेक्स्ट टाइम मुक़ाबिलो करे वठंदासीं। हीउ त इहो कमु बि कोन थो करे पियो न। जॾहिं ॾिसे थो पियो त अपोज़िशन वटि, मुतहदा अपोज़िशन वटि 175 MNAs वेठा आहिनि, साम्हूं नज़र था अचनि पिया, सवाइ मुनरफ़ जेके तव्हांजा PTA जा मुनरफ़ उहे त लिखिया पिया आहिनि अञा। पोइ बि तव्हां चओ था त हीअ गद्दार आहिनि, हीअ असांजे इस्लाम जे ख़िलाफ़ु आहिनि, हीअ पंहिंजी आज़ादु पॉलिसी जे ख़िलाफ़ु आहिनि। माना तव्हां गेम खे ख़राबु था करियो पिया। त हीअ हिकिड़ी मुंहिंजी अथव इहा रखिजो, रिकॉर्ड ते रखिजो, ऑटोमेटिक रिकॉर्ड ठहे थो त हीअ लीडर ऑफ अपोज़िशन अंदरि कोन थींदो। हीअ पंहिंजो PTI जे कंहिं माण्हू खे अंदरि हाउस में नॉमिनेट कंदो, हीअ पाण लीडर ऑफ अपोज़िशन पार्लियामेंट में न थींदो। छो त हिन वटि उहा कैपेबिलिटी कोन्हे त उन अंदरि जेको माहौल आहे उन खे हीअ सही नमूने सां फेस करे। जॾहिं हुकूमत में बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु वेठो हूंदो, शहबाज़ शरीफ़ साहिबु वेठो हूंदो, तव्हांजा जेके बलोच कॉन्फ्रेंस तगवान वेठा हूंदा, तव्हांजी MQM वेठी हूंदी, ऐं जॾहिं कादिर पटेल जहिड़ा माण्हू हुन ते वेही तनक़ीद कंदा त वेही कोन सघंदो। ए त PM केतिरो वेठो आहे, इहो तव्हांजे साम्हूं रिकॉर्ड पियो आहे त गुज़िरियल 4 सालनि में हीउ केतिरो दफ़ो पार्लियामेंट में वेठो आहे। ऐं हिन माण्हू तक़रीरुनि में पार्लियामेंट ते लानत कई आहे। हिन माण्हू वटि पार्लियामेंट जी का बि इज़त कोन्हे, तौक़ीर कोन्हे का, त हिन खे उहो पार्लियामेंट में वेही पार्लियामेंट में ॻाल्हाइण जा उसूल, आदाब, इख़्लाक़ियात कोन्हनि के। सो हीउ बिल्कुलु बि फेल थींदो। बाक़ी तव्हां जेको ॿाहिरि जेके जलसा जुलूस ॿुधो पिया उन में जी का या में उहा ख़तमु कोन थींदी। हिकिड़ी ॻाल्हि मां ऐड करियां त छा भला जेके हुकूमत में ठाहींदा उन्हनि जी केतिरी हलंदी हुकूमत, इहो बि हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे। असां ईंदड़ प्रोग्राम में कंदासीं त उहे माण्हू जेके कल्ह ताईं PTI सां गॾु हुया, इमरान ख़ान जा राग ॻाईंदा हुया, भला अॼु उहो कहिड़ो साज़ अची वियो आहे त उन्हनि जा राग हाणे मुतहदा अपोज़िशन में अचनि था पिया। अचानक कहिड़ो रातो वाह छा थी वियो, कहिड़ो हिननि खे नुक़सानु पइजी वियो जेको 4 साल में हिननि कोन पिए ॾिठो। मिनिस्ट्रियूं उहे ई हाणे मिलंदियूं, पहिरीं मिलियूं पियूं हुयूं। त हिननि जी हुकूमत खे बि मूंखे ईअं नज़र थो अचे त कुझु वक़्त खां पोइ वरी तव्हां ॾिसंदो त इन्हनि में साॻियो ॾुफेड़ पवंदो, इहे ई साॻियूं हलंदियूं पियूं। पर इहा असांजे पॉलिटिक्स जी हिकिड़ी बदकिस्मती आहे। ॾिसूं छा थो थिए। सुमरो साहब, हाणे तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे त कैद साहब जन फरमायो त मूंखे जेको आहे सो उन्हनि जी अपोज़िशन जी बि हुकूमत का ख़ासि नज़र नथी अचे हलंदे। तव्हां किथे था ॾिसो त तव्हांखे भला हुकूमत जेका हलंदे नथी नज़र अचे, पर अदम एतमाद जे कामयाबु थियण खां पोइ तव्हांखे इलेक्शन भला मुस्तक़बिल में जल्दी नज़र अचे पई, या उन खे बि डिले जेको आहे सो कयो वेंदो, उन ते थोरी रोशनी विझंदा? जीअं त अदम एतमाद जी तहरीक जी कामयाबी खां पोइ हिन अदम एतमाद जी तहरीक खे पेश थिए बि जहिड़ो कर महीनो खनि थी वियो आहे। उन खां पोइ नई हुकूमत जॾहिं बरसर इक़्तिदार ईंदी ऐं हल्फ़ खणंदी, ऐं इन खां पोइ इहो किसो हलंदो, वरी पंजाब में चेंज ईंदी, इहो किसो बि मतिलबु माना डिघो आहे। ऐं आहिस्ते आहिस्ते वञी जेसिताईं डस्ट सेट थिए ऐं नई हुकूमत इक़्तिदार में अची वञे त उनखे नओं बजट पेश करिणो पवंदो, उनखे वेझो अची वेंदी। उन खां पोइ उहो शायदि नई हुकूमत अॻिते हली इहो सोचे त बजट पेश करण खां पोइ हिन साल जे आख़िर ताईं नवनि चूंडुनि जे लाइ तयारी करण जो चए। छाकाणि जो जेके बि वॾा लीडर आहिनि उन्हनि सभिनी जो इहो ख़्यालु आहे त हिकिड़ो नओं फ्रेश मैंडेट वठी माण्हुनि खां ऐं हिकिड़े नए मंशूर जे तहत ऐं फ्यूचर प्रोग्राम जे तहत माण्हुनि खां वोट वठी ऐं हिकिड़ो फ्रेश मैंडेट वठिजे, ऐं उहो फ्रेश मैंडेट वठी आईंदा 5 सालनि लाइ हुकुमरानी कजे। इहा त थी हिकिड़ी ॻाल्हि। ॿी हिकिड़ी नंढड़ी आहे ॻाल्हि, उहा हिकिड़े जुमिले में पूरी कंदुसि। पर जेकॾहिं सदर जे ख़िलाफ़ु इम्पीचमेंट थी थिए ऐं उन जी जाइ ते आसिफ अली ज़रदारी साहिबु या मौलाना फज़लुर रहमान मुल्क जो ॿिन्ही मां को मुल्क जो सदर थो थिए त उहो पोइ हिकिड़े डिघे अरसे लाइ सदर हूंदो। नाज़रीन, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिठो, उमेद आहे तव्हांखे पसंदि आयो हूंदो, ऐं असां पूरी कोशिशि कई आहे त जेका सूरत हाल हींअर मुल्क में सियासी तौर ते मौजूदु आहे उन जी सही तरह सां उनजो तजियो करे तव्हां ताईं पहुचायूं।
ऐं जेकॾहिं तव्हांखे असांजो प्रोग्राम पसंदि आयो हुजे तव्हां असांखे जेको आहे सो पंहिंजे कमेंट्स सां आगाह कंदा। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल अञा ताईं सब्सक्राइब न आहे कयो त उनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं असांजो फ्रेश नोटिफिकेशन्स तव्हां ताईं पहुची वञनि। अल्लाह हाफ़िज़।